चलो मिलकर तारीख की जानिब निकलते हैं। अबू तालिब से जो जलते हैं उन्हीं के पास चलते हैं। अबू तालिब तेरे रिज़्क़ की इस्मत का क्या कहना। अबू तालिब तेरे रिज़्क़ की इस्मत का क्या कहना। मोहम्मद और अली तेरे ही घर में पलते हैं। कौनैन के वाली मौला अली तेरी किस्मत। कौनैन के वाली मौला अली तेरी किस्मत। जो वालिद ही नहीं रखते वो तेरे वालिद से जलते हैं। और मोहम्मद आल मोहम्मद बुलंद सलवात। हाणे दावत किताब दुस हुज्जतुल इस्लाम वल मुस्लिमीन अल्लामा असदुल्लाह नईमी साहब जिनके दो चीज़ें बेमिंबर थी। पर मोहम्मद आल फरमा तो क्या मेड़ो कयो अच्छो न मैं कौन पूछो मैं सोनो बनाए मैं कौन पूछो मैं हथ दिन मैं कौन पूछो मैं पैर बनाए मैं कौन पूछो मैं रुगी यो जे मैं मुके सजदो तो करे दस अले अले गालाए अले मुके रुगी सजदो तो करे दस करीम रब है वरी मूं तो के मोहब्बत जा रिश्ता मोहब्बत में भी मूं तो के न छजो धी दिन मैं पुट दिन मैं भाइर दिन मैं ज़ाल दिन मैं मां दिन मैं रिश्तन जा अंबार दे छॾियो मैं हिन खां मोहब्बत न मिलई त मन हिन खां मिलई अलाए विच में ये गूंगा वेही विया आहिनि हिन खां मोहब्बत न मिलई त हिन खां मिलई हिन खां न मिलई त हिन खां मिलई यानी मोहब्बत में भी मूं तोखे चिमटार करे छॾियो हिकु जुमलो चवंदो आहे तो ते वॾो एहसान की जो बगैर घुरण जे तोखे अली ॾिनई हसन ॾिनई हुदैन तवज्जो आहे न कहिड़ो तूं एहसान लाहे थो सघीं नबी अहिड़ो ॾिनई दुनिया सिकंदी रही तो मोहम्मद जो हुस्न ॾिसा यूसुफ जो वाक़ियो यादि अथई मोहब्बत बराबर कोन्हे इदरीस बराबर कोन्हे इलियास बराबर कोन्हे यहया बराबर कोन्हे ज़करिया बराबर कोन्हे ईसा बराबर कोन्हे जे अली जे रियाया जे बराबर नबी न आहिनि कल जो गुजाल जा बराबर वाह भाई वाह भाई वाह हाजिरी वाह भाई यार जे तुम मजमुआ जो नारो न धरोगे त हमके ईअं ॿुधो फातिमा जो को हम खरीद लो फातिमा है रियाया अगी हदीस पढ़ा मा तो जमा तो मुर्दो भी ॻाल्हाईंदो वाह बिस्मिल्लाह जंहिंमें दिल में थोड़ी मोहब्बत अली सो हुजे बिस्मिल्लाह मर्द हाकिम कड़ा जनन से अखियूं तो पटी हां बिस्मिल्लाह चलदा एक जज्बात है वाह वाह छो यानी के अली जे मुकाबले में बिहारियो थे वाह 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 असा का पुछ असा जो इमाम के जो पुट उन्हीं जे बाबे जो नालो छाहे दादे जो नालो छाहे तण दादे जो नालो छाहे जद जो नालो छाहे जद अमजद जो नालो छाहे आदम ताईं न ॿुधायूं त असां शिया ई न वाह भाई वाह असां के भी पुछण दे पुछी जे मनी दो जे पी जो नालो छाहे अला गाल अजे थी हलाए तो वञा असां के भी अचे मर्द हाकिम औरत रियाया इन्हीं आयत मुताबिक अली हाकिम सैयदा रियाया अदा कोया तव्हां ॻाल्हाइजो अॻियां खां मां ढो कयो वेठो आहियां हा हा मां खुलियल माण्हू आहियां मुनाफ़िक़त मूंखे अचे ई कान खुलियल माण्हू आहियां खुली ॻाल्हाईंदो आहियां के वणो या न वणो उनकी खुदा करे कि अली के वणो बोलो थे मर्द हाकिम औरत रियाया हाणे जेके समझू वेठा आहियो
ये जुमलो माहौल अल्लाह तो जमा शायद को 15-20 जना हो तो क्या मुमकिन है सब भी हो जो ये अली की रियाया के दरवाजे ते रसूल भी इजाजत घुरे अले अले का थे हो तो छा समझो मुझे इमाम के मशहूर हदीस बच्चों तो पढ़े फातिमा तो मदद तो मिनी फातिमा मोजो हिस्सो घणी चुमरियूं हयूं थे मां अमीन अमीर बजा घणियूं थियूं थे हाणे वोट उन्ही खे मिलंदो जरा साजिद अली चवंदो अलाए जेको हा करे वो हथ मथे करे हाणे वोट उन्ही खे मिलंदो जेको हाउ करे वो बलियत खणे जबर कोने हाणे वोट उन्ही खे मिलंदो जे लाइ मुंहिंजो क़ाइदा जुला साजिद अली चवंदो हिनजो मामो फिलाणो हो ए असांजी शराफ़त आहे असांजे रहबरनि असांखे रोकियो आहे तूं रुगी मामनि ताईं पहुतईं जे असां फुफियूं ज़ाहिर कयूं न हमालत अलहत में भी चीज़ है कुरान में ज़ाहिर कंदासीं वाह कंहिंजी हमालत अलहत कंहिंजी पुफी अलाए ॻाल्हायो था अलाए न मैदान में तूं न बीही हिते यार तव्हांजी यारियूं मल्हाईंदा आहियो न वरी मया ॾींदा आहियो फिलाणो जनाज़े ते कोन हो अड़े मां फिलाणो कराची हो कीअं पहुची यार ये वरी यार या कराची वारे खे बि पहुचणु खपंदो हो छो जो यार हो मैट बि न हो वो 3 कलाक बंदि करे सो बि गाॾी ते हू पंध अचे त 15 ई ते पहुचे हू न त हू मयारी कलो को खोसो कलो को हाजाणो कलो को गादी कलो को पीर उहो मयारी और तू नबी जे जनाज़े ते न अची तू मौत भर ॻाल्हि कर त वरी चवंदा गुस्ताख अथई शिया घणा छिता थिया नामरा मारियूं बि पाण ॾाढो अहिड़ो त लोड़ी जारी कदे मारियूं बि पाण इहो अथव मारियूं बि पाण पिच अथनि इमाम असां मारियूं पोइ तूं छॾाइण छो न आहे हल असां मूं मारियो मुंहिंजे बाबे मारियो मुंहिंजे ॾाॾे मारियो मुंहिंजे पड़ ॾाॾे मारियो मुंहिंजे तड़ ॾाॾे मारियो मां पंहिंजनि ते थो लानत कयां सड़ी तूं छो थो फिलाना अली का भाई जो मुल्लो जो फिलाना अली का तुम अज पे तो भाट आई रसूल उन्हीं वक्त भाट आया फिलाणो फिलाणे जो भा 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 तनहा रहिजी वियो वरी जे सभिनी जा भा आहिनि मुंहिंजो कोन्हनि जी ख़ुदा गवाह हिन दुनिया में भी तूं मुंहिंजो भा आख़िरत में भी तूं नमाज़ उहा जेका इमाम पढ़ी आहे पंहिंजी शरीयतूं न ठाह पंहिंजी शरीयत ठाही ही यज़ीद इमाम चैलेंज कयो शरीयत तुंहिंजी न हलंदी मुंहिंजे नाना मोहम्मद जी हलंदी
फरसुदा गालिन में ना सही हकीकत में चाहो एकड़ो वकील साहब शाह साहब सही कुछ भी करूं कुछ भी करी अली अल्लाह तुझे जो अली अल्लाह मुझे से अली अल्लाह तो कोई नंढड़ो अल्लाह तुम भी तो होंदे वाह जे अली जो पुट रही तब वो नंढड़ो अल्लाह तो तुम भी होंदे कहा जे इमाम दसियूं उहे न पढ़ो फिलाणो फिलाणे जो मामू आहे उनजी ॻाल्हि न कयो जंहिं अली खे क़त्ल कयो उहो बि सहाबी आहे अलाए ॻाल्हि मां ॻाल्हायां वाहिद मज़हब आहे शिया जो कातिल खे ज़ाहिर पियो थो करे 1400 साल खां वठी हिननि चोरनि जा असां पेरा पिया था खणूं उन्हनि ॾींहंनि खां पेरा खयां जंहिं ॾींहुं तूं फातिमा जे दरवाज़े ते बीठो आहीं ॻाल्हाईंदे त मां ॻाल्हाईंदुसि न हिते तूं भितनि ते लिखी थो छॾीं इहो काफ़र काफ़र मां हीउ जुमिला ॿ चारि दफ़ा अची चुको आहियां वरी अॼु हिते पियो थो चवां हीउ भितनि ते पियो थो लिखी काफ़र काफ़र तुंहिंजे चवण सां केरु काफ़र कोन्हे काफ़र उहा जंहिंखे फातिमा काफ़र चवे इहे हथ सलामत रहनि बिल के लाइ तुंहिंजी ज़िंदगी मौत जो मसलो आहे आज़ादारी हराम आहे जे बिल सही त मगर आज़ादारी बका थई मोहम्मद जी निशानी थई हसनैन जी इबादत थई ज़हरा जी दुआ थई जे बीबी खां दुआ वठणो अथई त अचिजांइ इस्लामाबाद हिते हिन शाह खे पहिरें दुआ कजे हालांकि पाण साईं मंडो आहे पर छो जो औलाद आहे इज़त करणी आहे हुनजी बीमारी खे न ॾिस औलाद अकरम औलादी सालिहन लिल्लाहि व तालिहन जी औलाद आहे इज़त कयो हिन खां दुआ पिनी थो असुल हिन जी अम्मा खां दुआ वठणी थी त पोइ वरी इस्लामाबाद अचिजांइ 1400 सालनि खां पोइ पियो थो वरी इस्लामाबाद करबला बणिजई अल्लाह 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 ॻाल्हाए थो अल्लाह चवां थो तुंहिंजी महिरबानी नौजवान सुठा नारा आहिनि कि कायद के फरमान पर जान भी कुर्बान है भलो नारो है अल्लाह तोखे हयात तुझे अल्लाह तोखे जान सलामत रखे रुगी वोट ॾिजो अल्लाह अल्लाह जंहिंखे ॻाल्हि जंहिंखे मज़ो आयो हुजे हुन हथ बुलंद करे नारो हाणे त ख़बर त पवे न हाणे मां वजत में अलाए काथो हलियो वियो मां तो आए जे तर्जुमे ई कोन कयो इन्ही खे अली चइबो आहे ॿार में घिड़ ही छोलियूं खणनि हिन वारी छोली चवे फज़ाइल की हदीस चवे मूंखे पढ़ियूं वञ हिन वारी रण करे त मूंखे पढ़ियूं तो बदा माफ़ कर नंसर न पे छा कड़ा बसो करदा मेरा गोली मौत जाते तुझा मैट्रा मुझा गार्ड के वरी उहे क्या पता बशीर शाह वारा मुझा गार्ड मुझे क्या पता अफीम कौन खपायो से वेलाए अली अल्लाह जाला ही छोड़ दो वो हीरोइन जो कारोबार कौन हो तो छात्र में
परेशान थी ही करे इल्मारी मां किताब कढो पहिरियों किताब मुंहिंजे साम्हूं तफ़सीर बुरहान बड़ा किताब पढ़ा हिन खणी ही अलॻि मुंहिंजे साम्हूं हिन करे किताब खे खोलियुमि पहिरीं रसूल जी हदीस हुई के याली हलाली मरदे मरी वेंदो तोखे छॾींदो कोन चाहे मौत अचे चाहे कोतल चाहे कत्ल थी मां तो खुदा जो शुक्र कयो कि मालिक ये जेके वहम पिया थोड़ी थी ॿ दफ़ा वहम पिया हिकु दफ़ो मदरसे में जो नंबर थे में वॾा मां शिया मौली जो पुटु आहियां वरी शिया आहियां ही किताब भी ॾिसां ही भी ॾिसां काथे भटकां त नथो क़ुरान जी इज़त जो कसम आहे हुनजी तौहीद जो कसम आहे मूं ॾिठो त आले मोहम्मद खां वधीक को शरीफ़ हुयो ई कोन अलाए ॻाल्हि मुंहिंजे अॻियां वेठा साल सवाब लाइ मजलिस आहे उनजे पीउ ते अलाह साईं पंहिंजूं रहमतूं करे ख़ुदा गवाह तूं हुननि ते रो हू वरी तुंहिंजनि ते रोंदा आहिनि रिवायतूं तमामु तवील आहिनि तूं हुननि ते रो हू वरी तो ते रोंदा आहिनि करीम आहिनि यार आज़ादा रहियो ॿ जुमिला मसाइल जा थो पढ़ां ॿुधजांइ गौर सां ॿुधजांइ जॾहिं बि हुसैन अलैहिस्सलाम रसूल वटि ईंदा हुआ कबल बैन जबीन पेशानी खे चुमंदा हुआ वल वजह चेहरे खे चुमंदा हुआ व शफ़तैह लबनि खे चुमंदा हुआ वरी हिकु अंगूर खे चुमंदा हुआ व सदर वरी सीने खे चुमंदा हुआ वरी वारनि खे चुमंदा हुआ हाणे हौसलो थी त मूं ॾिस जांइ मूंखे क़ुरान खणा जंहिं वारनि खे नबी चुमियो न शिमिर हीअं हथु विधो शिमिर हीअं हथु विझी हौसलो हीअं शिमिर हीअं हथु विझी अशिमिरो जालिसुन अला सदरिल हुसैन गोॾा खोड़े हुसैन जे सीने ते वेठो तूं त रुॻी ॿुधी थो न गोॾा खोड़े हुसैन अलैहिस्सलाम जे सीने ते वेठो हीअ रिवायत ॾाढी सच पियो थो पढ़ा ही गोॾा खोड़े सीने ते वेठो अलॻि मुंहिंजे साम्हूं मां पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां पढ़ियो क़त्ल हुसैन खां पहिरियों थपड़ो हणी मरी न वई उम्मत थपड़ो हणी जो कहाणियूं शुरू कई मक़सद जा दरबारी में खे लिखियो आहे ही छुरी जो पहिरीं चुप करे मज़लूम थो चए आस्ते शहीद कर थी छो जी ॾिस मुंहिंजी भेण ॾिसे थी पई थोड़ी देर ला थोड़ो लहज़ो तरस मां पंहिंजी भेण ज़ैनब खे ॾिसी वठां मुमकिन आहे तुंहिंजी दुआ क़बूल करे परवरदिगार आलम जे बि हिते आया आहिनि नंढा आहिनि वॾा आहिनि नौजवान आहिनि सभिनी जूं हाजतूं बरामद कर मुश्किलातुनि खां निजात अता फरमा रोज़ी ऐं रिज़्क़ में बरकत अता फरमा नागानी मौत नागानी हादसा नागानी मुसीबतुनि खां महफ़ूज़ फरमा ज़ालिम जे ज़ुल्म खां बचा हाकिम जे हुकुम खां बचा हासिद जे हसद खां बचा शैतान जी शर खां बचा जेका दिल जी मुसीबत आहे मुंहिंजा अल्लाह सरकार अब्बास जी इज़त जो वास्तो थी इहा मुसीबत असांखां दूर फरमा मुसलमाननि में इत्तेहाद इत्तफ़ाक़ वहदत अता फरमा मुंहिंजा अल्लाह जेके मोमिन इन सफ़र में हलंदा उन्हनि जे रिज़्क़ में इज़ाफ़ो फरमा उन्हनि जे इरादनि में तक़वियत अता फरमा मोहम्मद वाल मोहम्मद जे सदके असांजे क़ाइद जी तौफ़ीक़ात में इज़ाफ़ो फरमा क़ाइद मिलत जाफ़रिया आयतुल्लाह सरकार साजिद अली जी जेका हिम्मत आहे हिम्मत असल में इमाम ज़मान जी आहे फर्ज़ंद उन्ही जो आहे मुंहिंजा अल्लाह पंहिंजे हादी हक़ जे सदके में असांजी क़ाइद खे उहा क़ुवत अता फरमा जो दुश्मन हुनजे साम्हूं झुके अली जो गोड़ वाला थे अली हूं भी अर्फ वाला है
बाक़ी जेका क़ुर्बानी आई अल्लाह ख़ैर करे माण्हू दार नाने ख़ुदा साबित कदम रखे क़ुर्बानी ॾींदासीं आज़ादारी जो सौदो न कंदासीं उते हुजूं मां क़ुरान खणी चवंदुसि ज़हरा खे हक़ न मिलियो परवरदिगार आलम ये दोस्त के वक्त पैदा कन सरकार में ज़ात पात कोन्हे न को मीर बारा न को खोसवा न को शाह भरोसा विलाए अली जेको बि आहे विलाए अली में जेके कम कनि था मुंहिंजा अल्लाह उन्हनि में मज़ीद हिम्मत अदा फरमा उन्हनि खे सुरखियो अदा फरमा तॾहिं क़यामत आबाद फरमा जेके बुज़ुर्गीन ख़िदमत करे गुज़री विया आहिनि मूंखे ख़बर न आहे कहिड़ा गुज़री विया जेके गुज़री विया आहिनि उन्हनि खे जवारे आले मोहम्मद में जॻह अता फरमा जेके मौजूद आहिनि उन्हनि जी ज़िंदगी दराज़ फरमा हादी बरक इमाम ज़मान जो जल्द ज़हूर फरमा